अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यिदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व आले बैतिहि व ज़ुर्रिय्यतिहि व अहिब्बाइहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमईन। अम्मा बादो फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिहिल कदीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहन नबिय्यु हस्बुकल्लाहु व मनित्तबअक मिनल मुअ्मिनीन। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबिय्यिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। बरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाइरो, अजीज़ दोस्तों, अवां प्यारी जमात जे आॾो क़ुरान मजीद जी हिक आयत सगोरी मूं तिलावत कई आहे, जंहिंजे बारे में अवां जे आॾो चंद मारूज़ात अर्ज़ करणा आहिनि। अॼोके हिन जुमे ते हिन गुज़श्तह तारीख़ुनि सां वाबस्तह हिकिड़े अहम वाक़े जी ॻाल्हि, वाक़ियात क़ुरान ऐं हदीस जे रोशनी में तव्हांजी ख़िदमत में पेश करण जो इरादो आहे। रब्बुल आलमीन जल जलालु व मन वालू शाल पंहिंजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदक़े में मूं गुनाहगार खे हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। तव्हां असां सभिनी खे अल्लाह ताला उन ते अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। हिन ज़िलहज महीने में जियां सैयदना इब्राहीम अलैहिस्सलाम ऐं हज़रत इस्माईल अलैहिस्सलाम जो ज़िक्र ख़ैर तव्हां अॻु में ॿुधो आहे त हिन महीने सां अल्लाह जे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हिकिड़े प्यारे सहाबी सगोरे जो वास्तो ऐं वाक़ियो बि वाबस्ता आहे। हिन महीने जे 19 तारीख़
हिजरी साल सन 35 में यानी नबी करीम अलैहिस्सलाम जरी मक्के खां मदीने हिजरत करे आया, साल गुज़रियो तो यो पहरो साल लिखियो, ॿियो साल, टियों साल, चौथों साल, 10 साल ते महबूबन करीमन हिन जहान मां जान छॾियो, बुरको मिटायो। पोइ 11 साल, 12 साल, 13 साल इहो ख़लीफ़ा खुलफ़ाए राशिदीन जो दौर हलंदो रहियो। सन 35 हिजरी में ऐं हिन महीने जे 19 तारीख़ नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो 3 नंबर ख़लीफ़ो सैयदना उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु शहीद थियो। उन प्यारे उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जा फ़ज़ाइल, उन जी सीरत, उन जो किरदार, उन जे बारे में अल्लाह जे हबीब जा फ़ैसिला तव्हां जे ख़िदमत में अॼो के जुमे ते ॿुधाइण जो इरादो आहे। अल्लाह जे महबूब जे प्यारनि जो ज़िक्र असां जे लाइ ईमान जे ताज़गी जो सबबु आहे ऐं उन्हनि वाक़िअनि मां तव्हांखे असांखे काफ़ी कुझु सबक़ मिलंदो। अल्लाह ताला जल जलालु अमन वालू जा प्यारा, अल्लाह जे हबीब जा प्यारा, जॾहिं असां आम वलियनि जी तारीफ़ कंदा आहियूं त वलियनि खां मक़ाम तमामु मथे अल्लाह जे हबीब जे सहाबा किराम जो आहे। मूं जेका आयत तव्हां जे आॾो तिलावत कई आहे उन जो तर्जुमो मुख़्तसर सहाबी जी तारीफ़ ऐं सहाबा जा हिकु ॿ फ़ज़ाइल ॿुधाए पोइ असुल मौज़ूअ ते अचां थो। दुरूद मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़ सां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सुहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला जल जलालु अमन वालू पाने पाक कलाम इरशाद फरमायो, या अय्युहन नबियो हस्बुकल्लाहु व मन इत्तबअक मिनल मुमिनीन। या अय्युहन नबी, ऐं ग़ैब जे ख़बरुनि ॿुधाइण वारा। सुभान अल्लाह। अल्लाह साईं पंहिंजे हबीब खे थो चवे, कहिड़े लक़ब सां थो यादि करेसि? ऐं ग़ैब जे ख़बरुनि ॿुधाइण वारा। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात सचो रब्बुल आलमीन आहे। जॾहिं रब करीम पंहिंजे हबीब खे ग़ैब ॼाणण वारो सॾे त उहो कहिड़ो मुस्लमान आहे जेको उन जो इनकार करे। अल्लाह चवे त नबी ग़ैब ॼाणण वारो आहे त असां तव्हांजो अक़ीदो ई ईमान आहे त अल्लाह सचो आहे, मुस्तफ़ा वाकई ग़ैबदान आहे। अल्लाह ताला फरमाए थो, या अय्युहल नबियो, ऐं ग़ैबदान, ऐं ग़ैब ॼाणण वारा, हस्बुकल्लाहु, अल्लाह पाक तुंहिंजे लाइ काफ़ी आहे, वमन इत्तबअक, ऐं तुंहिंजे लाइ उहे माना बि काफ़ी आहिनि, मिनल मुमिनीन, जन ईमान आंदो अल्लाह जा बाना मोमिन बणिया। मुंहिंजा हबीब मां रब बि तुंहिंजे लाइ काफ़ी आहियां, त हे मोमिन बाना बि तो मुहम्मद लाइ काफ़ी आहिनि। जे कंहिंखे मोकिलिजे कंहिं वॾी मुहिम ते, बाबा मूंखे हिंदुस्तान फतह करणो आहे, फलाणे मुल्क ते जंग करणी आहे, ऐं मुंहिंजा मुल्क जा सरबराह साईं मूंखे फ़ौज ॾे, मूंखे हथियार ॾे, मूंखे के माण्हू गॾे ॾे त मां वञी लड़ाई कयां, ऐं उहो ऑफिसर मुल्क जो सरबराह या वज़ीर आज़म या वज़ीर आला या केर बि ज़िम्मेदार माण्हू तुंहिंजे हवाले फ़ौज करे ऐं तोखे चए बसि हे माण्हू तुंहिंजे लाइ काफ़ी हल, तूं जिथे वेंदे हे अहिड़ा तोखे मां माण्हू ॾिना आहिनि जो तुंहिंजी मदद कंदा, तुंहिंजा बेड़ा ई पार थी वेंदा। सम्झो था अलाए न? इहो मां हिकिड़ो मिसाल ॾिनो। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे हबीब खे जॾहिं मोकिलियो, ज़मीन ते रवानो फरमायो। अल्लाह पाक अहिड़े ज़माने में मुंहिंजे हबीब खे रवानो फरमायो आहे जंहिं ज़माने में शराब आम हो, ज़िना फैशन हुई, कूड़ ॻाल्हाइण मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो चालाकी में शुमार थींदो हो, क़त्ल ऐं ग़ारत करण जो नालो बहादुरी हो, कंहिंखां माल फुरे वठी खाइण इनखे पंहिंजे दिलेरी जो सबबु कमजंदा हा।
आम करे जहालत एती जो मानू पांजू न्याणियूं जमीन में पूरे छड़ींदा हा। इन्ही ख्याल सां त असांजो मट शानी कोने को। हाणे जहालत जो ज़मानो ऐं 360 बुत अल्लाह जे हिक जे जाइ ते 360 बुत रखी माण्हू गैर जी पूजा कंदा हा। यानी कुफ्र ई कुफ्र आ, अंधेरो ई अंधेरो आ, जहालत ई जहालत आ, बेहयाई बेहयाई आ, बुराई जो दौर दौरो आ। अड़े दौर में अकेले मुस्तफ़ा के रब मोकिले तो जरूर ख्याल थींदो त हेॾी क़ौम जो मुक़ाबलो कीअं कयां। अल्लाह ताला फरमाए तो हस्बुकल्लाहु व मन इत्तबाका मिनल मुमिनीना। मुंहिंजा हबीब घबराइण जी ज़रूरत कान्हे, मां अल्लाह तुंहिंजे लाइ काफ़ी आहियां ऐं जेका फ़ौज मां रब तोखे ॾिनी आहे असां त मुहम्मद तुंहिंजे लाइ काफ़ी आहे। हाणे समझी विया हूंदव या कोन समझायो? जंहिंजे लाइ अल्लाह काफ़ी, मूंखे ॿुधाए तो उनखे कंहिं ॿिए जे मदद जी ज़रूरत आहे? ॾाढी ॻाल्हि आहे न। अल्लाह काफ़ी त ॿिए जे मदद जी ज़रूरत ई कान्हे। वरी ॿिए नंबर में रब ताला फरमाए वमन इत्तबअका मिनल मुमिनीन, ऐं मुंहिंजा महबूब मां त रब आहियां तुंहिंजे लाइ काफ़ी, पर ज़ाहिरी असबाब, ज़ाहिरी नमूना, ज़ाहिरी तरीक़ो ओ इहो आहे त मां अल्लाह पाक जल जलालहु अमन वालहु तोखे अहिड़ी फ़ौज ॾिनी आहे, अहिड़ा सिपाही ॾिना आहिनि, अहिड़ा वफ़ादार तोॾे मोकिलिया अथमि, अहिड़ी क़ौम तो ते कलमो भरे ईमान आणण वारी आहे, तोसां साथ ॾियण वारा आहिनि। बच्चा कुर्बान कंदा, सिर कुर्बान कंदा, अज़ीज़ कुर्बान कंदा, माल कुर्बान कंदा, पांजू इज्जतू आबरू कुर्बान कंदा, पर प्यारा महबूब मोहम्मद करीम ए सहाबी मां महबूब करीम तुंहिंजे मथां हर शइ कुर्बान करे तुंहिंजे लाइ वॾे खां वॾी कुर्बानी ॾींदा। उन्हनि जे कुर्बानी खे मां अल्लाह हस्ब जो लफ़्ज़ चई सारायां थो। हस्बुक, अल्लाह तुंहिंजे लाइ काफ़ी आहे, व मन इत्तबअका मिनल मुमिनीन, ऐं जेके मोमिन तुंहिंजा ताबेदार हूंदा उहे बि तुंहिंजे लाइ काफ़ी हूंदा। यानी या रसूल अल्लाह तुंहिंजी फ़ौज तोसां गद्दार न हूंदी, तुंहिंजी फ़ौज तोसां वफ़ादार हूंदी। जंहिं सिपह सालार सां फ़ौज वफ़ादार आहे, मां सम्झां थो त उन जहिड़ो ॿियो को कामयाब आहे ई कोन को। बिना लश्कर खज़ाने जे थियण सुल्तान मुश्किल आहे। लश्कर बि न हुजे, खज़ानो बि न हुजे, सुल्तानी किथां ईंदी? मुजादा लश्कर बि हूंदो, खज़ानो बि हूंदो त पोइ हू बादशाह कामयाब आहे। अल्लाह ताला जल जलालहु अमन वालहु महबूब करीम खे खज़ानो छा, हिन काइनात जो मालिक बणाए मोकिलियो। असांजो तव्हांजो नबी हिन जहान जो मालिक आहे। ये पत्थर, ये जबल, ये दरिया अर्ज कंदा हा या रसूल अल्लाह तू असा के इशारो कर, असा सोन जा थी करे तो सा गॾिजी हलऊं। नबी से फरमाईंदा हा मूंखे तव्हां जे सोन थियण जी ज़रूरत कान्हे का, पा मुंहिंजा अदा जेके एॾो खज़ानो काइनात जो रब ॾे। ऐं वरी सहाबी कहिड़ा? उहे सहाबा किराम रिदवानुल्लाह अलैहिम अजमईन जो पोइ ते न हटिया, सभु कुझु मुस्तफ़ा ते कुर्बान फरमाए छॾियऊं। दुरूद मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़ सां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। तू भी मुसलमान आ, मां भी मुसलमान आहियां, सभई मुसलमान आहियो। सभिनी खे इस्लाम सां प्यारा, सभिनी खे पंहिंजे नबीअ सां प्यारा, सभु को पंहिंजे हट जो होको ॾींदो आहे। सिंधी में बि चइबो आहे बा जेको कुन्नीअ में उहो पाट में आहे या न आहे? रब रधींदे कुन्नीअ में उन मां चांवर निकिरंदा, साग रधींदे कुन्नीअ मां गोश्त निकिरंदो न। जेको कुन्नीअ में उहो ई पाट में। असांजो त ईमान आहे त जेकॾहिं असां महबूब सां वफ़ादार आहियूं, असांजो यकीन थो चवे त जेके मुहम्मद करीम जे ज़माने में हा हबीब जा उहे बि असां खां करोड़ दफ़ा वधीक वफ़ादार हा। असां ॿुद्धीअ ते आहियूं, ॿुद्धीअ ते। उन्हनि त नबी करीम खे चंड लाहींदे ॾिठो,
महबूब करीम जे इशारे सां सिज खे वापसि वरंदे ॾिठो। उन्हनि त नबी करीम जे ज़ात बाबरका जे हथनि में पत्थरनि खां कलमा भरींदे ॾिठो। उन्हनि त मुंहिंजे हबीब करीम जे मोजिज़े सां हिकिड़े प्याले मां 70 माण्हुनि खे ढव कंदे ॾिठो। उन्हनि त मुंहिंजे महबूब करीम जे ज़ात बाबरका जे आॾो वणनि खे सजदा कंदे ॾिठो। उन्हनि त नबी करीम जे आॾो मुंहिंजा प्यारा दोस्तो उठनि खे दाहूं खणी ईंदड़ ॾिठो। उन्हनि त नबी करीम जे ज़ात बाबरका जे आॾो हरणीअ खे फरियादूं कंदे ॾिठो। ऐं मुंहिंजे महबूब मोहम्मद करीम हरणीअ खे छॾाए आज़ाद फरमायो। मूंखे ॿुधाए त उन्हनि जे इश्क ऐं मुहबत में ऐं तो वारे इश्क ऐं मुहबत में फ़र्क़ु आहे या हिकु जहिड़ो आहे? न तूं बोड़ो आहे, ओड़ो आहे कतई न। रसूलुल्लाह ख़ुदि फरमाइनि था त मुंहिंजो असहाबी जेको मुंहिंजो दीदार करे ईमान आणे मुंहिंजे मथां मुस्लमान थी कलमो भरे, उहो जेकॾहिं जवन जो हिकिड़ो टोयो अलाह जे राह में ख़ैरात करे, ऐं तव्हां अॼोकी ख़ल्क़ सुभाणे वारी क़यामत ताईं अचण वारी भली पक्का सच्चा मोमिन छो न हुजो, नबी से फरमाए थो क़यामत ताईं अचण वारो अवां उहद जबल जेतिरो सोन अल्लाह जे राह में ख़र्च कंदो त बि मुंहिंजे असहाबीअ जे टोए जवन खे पहुची न सघंदो। अस्साबिकून अस्साबिकून, अल्लाह ताला जी ज़ात बाबरका जो क़ुरान फरमाईंदो आहे जेके अॻु में से अॻु में, अल्लाह अल्लाह ॾाढे जो सुभान अल्लाह, जेके अॻु में से अॻु में यानी जन अॻु में नबी करीम जो दीदार करे हबीब ते कलमो भरियो। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ उन्हनि जो शान वॾो आहे। कीअं? अकुल बि मञींदो, सलात पढ़ त ॿुधाए। वरी ॿीहर अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व मौलाना मुहम्मद वालिही व असहाबिही व बारिक वसल्लिम। ईअं अदा त मुंहिंजा भाउ अज़ीज़ हिकिड़ो माण्हू आहे ऐलान थो करे बाबा मुंहिंजे पार्टी में अचो, मुंहिंजे मज़हब में अचो, मुंहिंजे जमायत में अचो। माण्हू ॾिसनि था हाओ ॿेली, हिन सां राज आहे, हिन सां भाग आहे, हिन सां ज़मींदारी आहे, हिन खे ॾोकड़ आहिनि, हिन जे पार्टीअ में वॾो फंड आहे, वॾा वॾा रईस नवाब पीर फ़क़ीर हिन सां गॾु हल। पोइ ख़ल्क़ चवंदी यार जाॾे घणा था ॾे असां। वताए फ़क़ीर जे कुतनि कढी मार, सॼे राज जा कुता फ़क़ीर जे कुते ते चढ़ी विया। फ़क़ीर लठ खणी पंहिंजे कुते खे पियो मारे। अड़े फ़क़ीर हे छा थो करी? चइबा जाॾे घणनि जी राय ताॾे असां। जाॾे घणा, ख़ल्क़ जो त इहो नमूनो आहे बाबा, जाॾे घणो, दौलत भी आ, अमीरी भी आ, ॾोकड़ भी आहिनि, पैसा भी आहिनि, ख़ल्क़ भी पुठियों आहे, वॾा वॾा नवाब रईस ॿिन्ही लीडर जे पुठियों आहिनि। त मूं जहिड़ा ग़रीब बि चवंदा भॼ एॾे भेणा फ़ाइदो हिते पवंदुई। कुर्बान आमना जे लाल तां मुंहिंजे हबीब करीम जी इब्तिदाई ज़िंदगी चओ सुभान अल्लाह। मुझे महबूब करीम अलैहिस्सलाम जो पहरो दौर जनी पान आया ता राज कोन्हे अकेलो आ, अमीरी काने फ़क़ीरी आ, दौलत काने पेट। मुझे महबूब पाक अलैहिस्सलाम जे मथा पत्थर बधा पिया आहिनि। खजानो कोन्हे, दौलत काने, राज कोन्हे, कौम काने। ऐलान पियो करे अन खातमन नबिय्यीन ला नबी अबादी, मां आख़िरी नबी आहियां, मूंखां पोइ नबी को बि कोन ईंदो। मुजादा अबू जहल रईस आहे, उहो मुखालिफ़, उतबो वॾेरो आहे, उहो मुखालिफ़, वलीद नवाब आहे, उहो मुखालिफ़, मुजादा वॾा वॾा क़ौमी सरदार सभु मुखालिफ़। ॿियनि खे त छॾ पर चाचो अबू लहब उहो बि मुखालिफ़ आहे, उहो बि घर जो भाती थी करे महबूब करीम ला चवे थो कूड़ो आहे, कूड़ो आहे। हाणे मुंहिंजा न दौलत आहे, न खज़ानो आहे, न राज आहे, न कबीलो आहे। अहिड़े वक़्त में ॾुखे टाइम ते जन महबूब मोहम्मद करीम खे सचो नबी परे, सचो नबी मञे कलमो भरियो हूंदो। मां थो चवां इन्हनि लालच कान ॾिठी तन, मोहम्मद जी सदाकत ॾिठी हुई।
लालच ते तू वींदे मां वींदुसि ॿियो वींदो। उहे कहिड़ी लालच ते पिया, कहिड़ो खज़ानो हो, कहिड़ी दौलत हुई, कहिड़ो वक़्तु हो, ज़ाहिर में छा हो, हक़ीक़त में ज़ाहिर में कुझु बि कोन हो। पर मुंहिंजे महबूब करीम वटि हिकिड़ी अहिड़ी शइ जेका कंहिं वटि कान हुई। अहिड़ो त मुहम्मद मिठो सचो हो जो काफ़र तोड़े मुखालिफ़ हा, पर चवंदा हा त मुहम्मद अमीन आ। छा चवंदा हा? मुहम्मद सचो नबी आ। पंहिंजे मुंहुं परपट चवंदा यार ॻाल्हियूं सचियूं थो करे पियो, पर छा कयूं? अबाणो तरीक़ो कीअं फिटो कयूं? मायूं ताना हणंदियूं त यतीम जे पोयां लॻी पिया हो, उहे ताननि जे करे रहिजी विया। ऐं जेके अॻे आयासीं अबू बकर बणिजी विया, के उमर बणिजी विया, त के उस्मान बणिजी विया, त के हैदर करार बणिजी विया। और मुंहिंजा दोस्त हुन का बि लालच कान ॾिठी, को बि धन दौलत हुनखे कोन पे मिलियो। अञा बि पंहिंजो माल मुस्तफ़ा जे कदमनि ते कुर्बान पे कयूं, बुख पे मुआ, उञ पे मुआ, पर महबूब करीम खे कोन छॾियऊं। हक़ीक़त में रब से तॾहिं थो फरमा तस्साबिकून अस्साबिकून, अॻियां अॻियां आहिनि। हिकिड़ी क़ुरान करीम जी आयत आहे जंहिंमें अल्लाह ताला जे ज़ात फरमायो आहे त हिकिड़ा उहे माण्हू जन मके जे फतह थियण खां अॻु में ख़ैरातूं कयूं, ॿिया उहे माण्हू जन मके जे फतह थियण खां पोइ ख़ैरातूं कयूं आहिनि। हो बि असहाबी ऐं हो बि असहाबी, पर मके जे फतह थियण खां अॻु में ग़रीबी हाल हो। मके जे फतह थियण खां पोइ बादशाही अची वई। अल्लाह जो क़ुरान थो फरमाए जन मके जे फतह थियण खां अॻु में, फतह करण खां अॻु में ख़ैरातूं कयूं, इन्हनि जे ख़ैरात सां पोयनि माण्हुनि जूं ख़ैरातूं कोन पुॼंदियूं। इन जे करे कोन पुॼंदियूं जो हुननि वटि लालच कान हुई, उन्हनि दीन जे लाइ ॾिनो। ऐं बाद में मके जे फतह थियण खां पोइ दीन हुननि खे ॾिनो। सम्झो था अलाए न? बादशाही खां पोइ, रियासत क़ाइमु थियण खां पोइ, मदीनो स्टेट क़ाइमु थी, मदीनो फतह थियो, उन खां पोइ इस्लाम ग़रीबनि खे ॾिनो। सम्झो था अलाए न? छा ॾिनई? सुभान अल्लाह। अगरि तव्हां गौर कयो न त इन्ही दौर जी तारीख़ सोनहरी तारीख़ आहे। ख़ुदा जो कसम आहे, महबूब जेको बैतुल माल क़ाइमु फरमायो उन में ज़कात, फितरो, ख़ैरात, अतिया वग़ैरह एतिरा जमो थींदा हुआ जो नबी करीम अलैहिस्सलाम जे ज़ात बाबरकात जा असहाब ऐलान कंदो हो नबी साईं त अचे को ग़रीब हुजे त ज़कात वठे, आहे को मिस्कीन त हुनखे कपिड़ा ॾियूं, आहे को यतीम त हुनजी मदद कयूं। को बि अॻिते कोन ईंदो हो, चवंदा हा असांखे मुहम्मद करीम माला माल करे छॾियो आहे। ज़कात वठण जी ज़रूरत ई कान्हे, दौलत वठण जी ज़रूरत ई कान्हे। इस्लाम असांजी हर तरह सां निगरानी, सरबराही, सरपरस्ती कई आहे। इस्लाम खे मुंहिंजा दोस्त उन्हनि ॾिनो जॾहिं इस्लाम जे लाइ नबी करीम इस्लाम जे वास्ते पहिरियां मक्की ज़िंदगी में ऐलान फरमायो, क़ुर्बान वञा नबी करीम तां। हिकिड़ी लड़ाई में हबीबन करीमनि जे असहाबनि खे सुबुह खां शाम ताईं, शाम खां सुबुह ताईं हिकिड़ो पाणीअ जो गिलास ऐं हिकिड़ी खजीअ जी खारक मिलंदी हुई। बसि उन्हीं ते गुज़र करे अल्लाह जे राह में लड़ंदा हा, नबी जे दीन जी ख़िदमत कंदा हा। हाणे मूंखे ॿुधाए तॾहिं तरफ़ थो फरमाए त मके जे फतह खां अॻु वारनि जूं ख़ैरातूं ऐं मके जे फतह खां बाद वारनि जूं ख़ैरातूं हिकु जहिड़ियूं न आहिनि। जन क़ब्ल फतह, मके जे फतह खां अॻु में अल्लाह जे राह में क़ुर्बानी कई, उन्हनि जी क़ुर्बानी जो दुनिया में बि मिसाल थी नथो सघे पियो। हाणे मालूम थियो, सम्झी विया हूंदो इन मौज़ूअ ते घणे ॻाल्हाइण सां मां असुल मौज़ू खां हटी वेंदुसि। मुंहिंजा दोस्त हाणे सम्झी विया हूंदो त नबी करीम अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला जेका फ़ौज ॾिनी, वफ़ादार ॾिना, सिपाही ॾिना, सहाबी ॾिना। तूं थो चवीं त मां नबी जो आशिक़ आहियां, वफ़ादार आहियां, तूं पंहिंजे दिलि ते थो हली न, तोखे जो नबी सां मुहबत आहे त तूं तॾहिं छो चवीं त मां नबीअ सां मुहबत करण आयो आहियां। अदा 1400 साल खां पोइ आयो आहियां, तोखे नबी सां मुहबत आहे ऐं जन घर ॿार बच्चा सिद्क सिर कुर्बान कयो। छा उन्हनि खे नबी प्यारो कोन हो? ॾाढे ॻाल्हि आहे, तोखे हाणे प्यारो आहे, 1400 साल खां पोइ तोखे प्यारो आहे ऐं महबूब सां प्यार करीं थो ऐं वाकई तोखे प्यारो आहे। ॻाल्हि ॿुधंदो आहे त ईमान ठरंदो थी, अखियुनि मां ॻोढ़ा वहाईंदो आहे, थकबो कोन आहे, चवंदो आहे त अञा ॿुधां, छो त तोखे महबूब नबी सां प्यार आहे। अदा जे तोखे प्यार आहे त जन जे सदके असां ई तो वटि दीन पहुतो आहे, उहे बि नबी सां प्यार कंदा हा।
अगर उहे कुर्बानी न ॾियनि हा, उहे सदका न ॾियनि हा, उहे महबूब जे ज़ात बाबरकात लाइ एॾियूं जिदोजहद लड़ायूं न कनि हा, त क़तई तौर सां तो असां कलमो कोन भरियूं हा। ख़बर नाहे अलाए वाह गुरू कयूं हा, अलाए राम राम कयूं हा, अलाए छा हुजऊं हा। असां वटि जे दीन पहुतो आहे त मुहम्मद करीम जे ग़ुलामनि जे सदके पहुतो आहे। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ सां दुरूद शरीफ। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लम। सलात 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 बुलंद आवाज़। वरी ॿीहर सलात। तव्हां सम्झी विया हूंदो त महबूब करीम जे ग़ुलामनि जी अल्लाह तबारक व तआला केॾी इज़त कई आहे ऐं हुननि जो केॾो वॾो मक़ाम आहे, ऐं इहो बि सम्झी विया हूंदो त केॾा वफ़ादार हुआ। अल्लाह सचो आहे, चओ अल्लाह हस्बुकल्लाहु व मन इत्तबअक मिनल मुमिनीन। ऐं मुंहिंजा महबूब पाक मां अल्लाह तुंहिंजे लाइ काफ़ी आहियां ऐं तुंहिंजे लाइ इहे असहाब सॻोरा बि काफ़ी आहिनि। उन्हनि असहाबनि मां मुंहिंजा अदा हिकिड़ो असहाबी मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलाम जे पुफीअ जे न्याणीअ जो पुटु आहे। चओ सुभान अल्लाह। महबूब करीम जी सगी पुफी आहे, हबीब करीम जे बाबे जी भेण आहे, महबूब करीम जे ॾाॾे जी न्याणी आहे, हबीबन करीमन जी सगी पुफी साइण आहे। उन महबूब जे पुफीअ जी न्याणी आहे, उन न्याणीअ खे फर्ज़ंद ॼाओ आहे जंहिंजो नालो सैयदना उस्मान गनी आहे। खलीफा खलीफा हाँ आम करे माण्हुनि जे दिमाग़ में अबा खलीफा हा खलीफा। अफ़सोस तुंहिंजे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह चवण ते। अरे तोखे पंहिंजे पीर जो खलीफ़ो प्यारो आहे, हेॾे निहार पीर पादारे जो मुरीद चवंदो आहे त खलीफ़ो अचे त मां जेकर हुनखे पेरे पवां, हुनखे खट विछाए ॾियां, हुनखे नज़राना ॾियां। साईं मखदूम साहिब जो खलीफ़ो अचे, मुरीद चवंदो आहे मां अखियूं विछायां। लारी शरीफ़ जो खलीफ़ो अचे, मुरीद चवंदो आहे मां हुनजे मथां सिर घोर कयां। कंहिं बि पीर जो खलीफ़ो अचे त अखियूं कुर्बान कंदो आहे त मुर्शिद जे मुल्क जो आयो आहे। ऐं मुर्शिद जो खलीफ़ो माना मुर्शिद जो नुमाइंदो। अबा मुर्शिद जो नुमाइंदो आहे, मुर्शिद जे तरफ़ां आयो आहे। जहिड़े तहिड़े खे मुंहिंजे पीर खिलाफ़त कान ॾिनी आहे। ईअं त कोन थो अहिड़ो गैरो नथू खैरो सभु ख़लीफ़ा न न। आख़िर पीर मखदूम दरवेश वली ॾिसंदा आहिनि त हिन में का मरिया आहे तॾहिं हिनखे ख़लीफ़ो बणाया। अरे जेकॾहिं तुंहिंजो पीर कंहिंखे ख़लीफ़ो बणाए उहो ख़लीफ़ो तो वटि मुहतरम आहे। ऐं जंहिं ख़लीफ़े खे ख़लीफ़ो रसूलुल्लाह बणाए ऐं क़ुरान हुन जी तारीफ़ करे मूंखे ॿुधायो न ख़लीफ़े जहिड़ो ॿियो ख़लीफ़ो थींदो। खलीफ़ा 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 अलाए कंहिं सेखारियो थी खलीफ़ो घटि ॻाल्हि जा। अल्लाह आदम खे पैदा पे कये, चए पियो इन्नी जाइलुन फिल अर्द खलीफ़ा। ऐं मलाइका मां पंहिंजो ज़मीन में खलीफ़ो थो मोकिलियां। चओ सुभान अल्लाह। इन्नी जाइलुन फिल अर्द खलीफ़ा क़ुरान जो लफ़्ज़ आहे। ऐं मलाइको तव्हांखे ख़बर हुजणु खपे मां रब जी मर्ज़ी आहे त मां पंहिंजो ख़लीफ़ो बणायां। मौला कहिड़ो बणाईंदे? रब थो फरमाए न को अबो हूंदुसि न का अमड़ हूंदुसि, मिटीअ मां पैदा करे रूह फूकींदोसांसि, नालो रखंदोसांसि आदम अलैहिस्सलाम। बस तुंहिंजे लेखे त ख़लीफ़ा ईअं मामूली का ॻाल्हि आहे न साईं। ख़लीफ़ो तमामु वॾी ॻाल्हि आहे। ख़िलाफ़त का छोली ॻाल्हि कान्हे का। अल्लाह जे हबीब जे ख़लीफ़नि जहिड़ो त ख़लीफ़ो थी नथो सघे। हा पीर साहब कहिड़ो बि पीर कंहिंखे ख़लीफ़ो बणाए, पर मुमकिन आहे उन में ख़लीफ़े बणाइण में पीर खां ग़लती बि थिए, ख़लीफ़ो थिड़ी बि वञे, पर मुंहिंजा अदा न को मुहम्मद खां ग़लती थींदी, न को मुहम्मद जो ख़लीफ़ो थिड़ंदो। मञो था या न? मां सच थो चवां या ग़लति थो चवां? मुंहिंजा अदा कंहिं पीर फ़क़ीर जे ख़लीफ़े में का ख़ामी थी सघे थी, ऐं पीर जे इंतिख़ाब में बि ख़ामी थी सघे थी। पीर त हुनखे भलो भायो, पर हू को ठिकर निकिरी पए त पीर जो ॾोह कोन्हे। इहो ख़लीफ़े ऐं पीर जो मसइलो आहे। पर जिथे रसूलुल्लाह कंहिंखे ख़लीफ़ो बणाए, ख़ुदा जो कसम आहे इन ख़लीफ़े तां जहान क़ुर्बान करे छॾियां। ख़लीफ़ो अली मथे या तूं मथे? ॻाल्हाए ॻाल्हाए। अली जी सोच वॾी या तुंहिंजी?
अली जो दिमाग वधिक या तुंहिंजो गला गला मुसलमान हजरत अली मुर्तजा जो नबी सा अश्क वधिक या तुंहिंजो जॾहिं अबू बकर खलीफ़ो थियो आहे महबूब जे विसाल खां पोइ खलीफ़ो थियो मस्जिद नबवी जो वाली बनियो आहे इन खां अलावा रियासत जो अमीर थियो आहे माण्हू ॿ टे मुनाफ़िक़ आया अली कुंड में अली जी तू नबी जो न्याणो तू नबी जो सौट तू नबी जो माइट तू अहल बैत अबू बकर वञी खलीफ़ो थियो आहे तू रुगो हिम्मत कर राज बाग लश्कर फौज पैसा डोकड़ असां था वठी अचूं रुगो अॻवाणी कर त इन्हीअ खे लाहे तोखे खलीफ़ो बणायूं मुर्तज़ा शेरे खुदा ता कुर्बान वञा अलीअ जा लफ़्ज़ ॿुध सो नसा लिख खुदा जो कसम एड़ा भला अखर थो चवे अली सही फरमाइन था ओ मुनाफिक याद रख जाए जंहिंखे मोहम्मद मीर खलीफ़ो बनाए मुसल्ले ते बीहारे वियो आहे मां अलीअ जे हूंदे कंहिं माउ जे लाल खे ताक़त नाहे जेको अबू बकर खे हटाए हाँ सही अली 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 चो शेर ॾाढे जो अली बहादुर कंहिंखां डॼण वारो कोन्हे शाह मर्दा शेर यज़दा कुव्वते परवरदिगार ला फता इल्ला अली ला सैफ इल्ला ज़ुल्फ़कार ज़ुल्फ़कार जो मालिक शेर खुदा बहादुर अली साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु वो फरमाए तो मुनाफिक तू तो चवी अबू बकर खे हटा कोन हटंदो जंहिंखे मुहम्मद बीहारींदो अली उन जे कढ लॻंदो जंहिंखे मुहम्मद मुसल्ले ते बीहारींदो अली हुन जे पोयां नमाज़ पढ़ंदो जंहिंखे मुहम्मद खलीफ़ो ठाहींदो अली हुन जी हिफ़ाज़त कंदो उन जी मुखालफ़त कोन कंदो अलीअ जे फ़ैसिले मां हिकिड़ी ॻाल्हि साबित थी कहिड़ी चओ त ॿुधायां कावड़ बोलाए कोन चओ कोन कावड़ पासे न कावड़ जो भला जे कावड़ जो त मुंहिंजूं ढगियूं ॿधी वञिजो ओ मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो कावड़ न कजो अली थो चवे त जेको नबीअ जंहिंखे खलीफ़ो ठाहे उन जी मुखालफ़त करण वारो मुनाफ़िक़ छा चई थो केरु आहे केरु मुनाफ़िक़ आहे जेको नबी जे खलीफ़े खे जंहिंखे नबी खलीफ़ो बणाए उनखे हटाइण जी कोशिशि करे उनखे क़बूल न करे उहो मुनाफ़िक़ आहे हाणे अलीअ जी फ़तवा आहे असां बि तॾहिं चवंदा आहियूं अबू बकर जो दुश्मन मुनाफ़िक़ आहे उमर जो दुश्मन मुनाफ़िक़ आहे उस्मान जो दुश्मन मुनाफ़िक़ आहे त अलीअ जो दुश्मन भी मुनाफ़िक़ आहे सलात मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़ उस्मान चो सुभान अल्लाह महबूब करीम जे पुफीअ जे न्याणीअ जो फर्ज़ंद अब हाणे जेको तुंहिंजे पुफीअ जी औलाद आहे तुंहिंजे चाचे जी औलाद आहे तुंहिंजे ॾाॾे जी औलाद आहे उहो तुंहिंजो पंहिंजो आया धारियो मालूम थियो तो सोहणो उस्मान गनी मुंहिंजे महबूब मोहम्मद करीम जो पंहिंजो आहे धारियो नाहे अली जेकॾहिं चाचे जो पुटु आहे त मुंहिंजा दोस्तो हज़रत उस्मान उन चाचे जे भेण हज़रत बीबी साहिबा रज़ी अल्लाह ताला अन्हा जे न्याणीअ जो पुटु आहे मुंहिंजा दोस्तो ॿी बि तोखे ॻाल्हि ॿुधायां सोहणो हज़रत अबू बकर सिद्दीक़ जो ॾाॾो ऐं मोहम्मद करीम जो ॾाॾो 5 पीढ़ीअ में साॻियो ॾाॾो आहे हज़रत उमर साईं जो ॾाॾो ऐं मुंहिंजे सोहणे मोहम्मद करीम जो ॾाॾो बि मथे साॻियो आहे पर वाह हुया ई कोन को खलीफ़ो त हिकिड़ो लक़ब मिलियो आहे पर असुल नसुल नसब हसब जे लिहाज़ सां बि मुंहिंजे महबूब मोहम्मद जा माइट हुआ छा हुआ चओ मुस्तफ़ा जा माइट हा अज़ीज़ हा रत हा खून हा महबूब जो जिगर हा हाणे हेॾे निहार हिकिड़ो मसइलो ॿुधाए पोइ अॻिते हलां तोखे सेखारणु सवलो आहे मुंहिंजा अदा पर तोखे यादि करणु ॾुखियो थी पवंदो आहे हीअ ॻाल्हि विसारजां न हाणे मां थो चवां जेके चवनि था त सौट जो वधीक हक़ आहे अली सौट हो उस्मान पुफ
पुफीअ जे न्याणीअ जो पुटो थोरो परे थी वियो, हू वेझो आहे तव्हांजे करे वधीक हक़ न जो आहे। इहे था चवनि न बा अलायो अला छा थी वियो तव्हांखे? ख़ैर त आहे न। अली सौट उस्मान अबू बकर परे हल, उमर भी परे आ, सौट वेझो आ। हाणे मां तव्हांखे तो चवां सौट छाखे चवंदा आहियो? ॾाढे चो त ॿुधा, चाचे जे पुट खे, चाचे खे त न नी, चाचे जे। हाणे चाचो मथे या पुट मथे? ॾाढे ॻाल्हि, चाचो मथे या पुट मथे? पक। महबूब जरी विसाल कयो आ, बुरको मटायो आ, जहान छॾियो आ, सौट अली भी मौजूद आ त चाचो अब्बास भी मौजूद आ। पो अली छो अब्बास छो न? ॾे फतवा। चाचे जे पुट जे करे अलीअ जो हक़ थियो ऐं ख़ुदि चाचो वेठो आ। जेकॾहिं तूं नस्ल जी ॻाल्हि थो करी त भला मूंसां इन मौज़ूअ ते बि ॻाल्हाए त पोइ अदा जे चाचे जो पुट हक़दार आहे त चाचे जे पुट खे छॾ, अञा चाचो ख़ुदि वेठो आहे, सोणो अब्बास, उहो अब्बास जेको मुहम्मद जा मोजज़ा ॾिसी मुस्लमान थियो आहे। हिकिड़ी ॻाल्हि हुनजी ॿुधायां, सलात मुंहिंजे हबीब ते। जंहिं बदर जे जंग में हज़रत अब्बास गिरफ़्तार थियो, बदर जी जंग में गिरफ़्तार थी वियो, छो त उन ज़माने में काफ़रनि जे तरफ़ हुयो। पर जॾहिं आयो हो जंग ते त महिल मके में ज़ाल खे घर में वठी दरवाज़ो बंदि करे खीसे मां सोन कढी ॾिनईंसि। हे लिकाए सोन जो, पाव खन, पाव सोन जो। इहो लिकाए। छो लिकायां? चए वञा थो जंग ते, ख़बर नाहे मरां अलाए बचां, जे मरी वियुसि त छुटुसि, हे मुंहिंजो सोन संभाले मुंहिंजे पुटनि ते ख़र्च कजां, यतीम बच्चा जीअं रुलनि न। पर जे मोटी अचां त सोन संभालियो पियो हुजे, मूंखे ॾिजां त पोइ मां वरी पाण ख़र्च कंदुसि। ज़ाल खे लिंक में कुंड में कमरो बंदि करे सोन ॾेई पाण जंग ते वियो, उते गिरफ़्तार थियो। नबी करीम फरमायो जेके गिरफ़्तार थिया आहिनि उहे ॾोकड़ ॾींदा, जान छॾाईंदा वञनि या तलवार क़बूल कनि। माण्हू पैसा ॾेई जान छॾाईंदा विया, छॾाईंदा विया। जंहिंमहिल हज़रत अब्बास आयो, महबूब आयो हो मदीने खां, अब्बास आयो हो मके खां, नबी करीम खे चई साईं मूंखे सुञाणे थो, मां अब्दुल मुत्तलिब जे पुटनि में सभिनि में ग़रीब आहियां, ॿिया मुंहिंजा भाइर मालदार, तोखे ख़बर आहे तूं मुंहिंजो भाइटियो आहे, मां मिसकीन आहियां, हाणे मूं ते महिरबानी कर, ॾतो कर, करम कर, ॿियनि खां भली पैसा वठ, पर मूंखे चाचो सम्झी, ग़रीब सम्झी, ईअं मुफ़्त में छॾे ॾे त मां हलियो वञा। फतबस्समन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मुझे ग़ैब दान नबी खिली ॾिनो। पाण चवनि था चाचा तूं कीअं ग़रीब आ, हेतिरो हेतिरो सोन जो घर वारीअ खे ॾेई आयो आहे, इन सोन जो छा थींदो? हज़रत अब्बास तो चवे ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ओ मुंहिंजा महबूब तूं सचो नबी आ, काथे मको, काथे मदीनो, काथे घर जी कुंड, ज़ाल खां सवा ॿियो केर बि कोन्हे, मां उनखे सोन ॾियां पियो। मुंहिंजा मिठड़ा महबूब मुहम्मद करीम तोखां का ॻाल्हि ॻुझी नाहे, सचो नबी आ। हाणे इहो चाचो त वेठो हो न महबूब जे विसाल खां पोइ बि ॻाल्हायो या? मां ॿुधायां तारीख़ लिखे थी, शाहिदा हज़रत अब्बास साईं हज़रत अबू बकर जे ख़िलाफ़त जे दौर में बि वेठो हो त हज़रत उमर साईं जे ख़िलाफ़त जे ज़माने ताईं ज़िंदा हो। एॾे छो नथा मरो, एॾे छो नथा चओ त सौट खे छॾे चाचे खे बि हारियो? इते चाचे सां दुश्मनी छो कई थी? मालूम थियो त न को चाचे जी ॻाल्हि आहे, न को सौट जी ॻाल्हि आहे। फी कुलूबिहिम मरदुल फज़ादहुमुल्लाहु मरदा, इहे रुगो चाचे सौट जा बहाना आहिनि, इन्हनि खे असली साड़ आहे ई मुहम्मद करीम जे सहाबनि सां, इनखे असुल में हसद आहे ई मुहम्मद करीम जे ख़लीफ़नि सां।
पर कुछ न थींदी तुझे हसद मझा, कुछ न वरंदी तू हिते पियो थाबा खा, हो मुस्तफ़ा सा रोज़े में सुता पिया न। महबूब मिठे जे यारन जी असा गोले लधिया पाक गली। महबूब मिठे जे यारन जी असा गोले लधिया पाक गली। चश्मन ते रखी असा चुमदा हूँ अबू बकर उमर उस्मान अली। मुझे हबीब जा परवाना हा, चओ सुभान अल्लाह। मुजादा महबूब करीम अलैहिस्सलाम दीन जेकॾहिं रुगो माइटनि लाइ खणी आयो हो, असां शरण कहिड़ो ॾोह कयो कलमो भरियोसीं। माइटनि लाइ नहीं, मरी छो भरनि, ॾाहिरी छो भरनि, सजरानी छो कलमो भरनि, चानिया छो कलमो भरनि, माइटनि लाइ आंदई उनर छो कलमो भरनि, माइटनि लाइ आंदई माइट वञी ॼाणनि, नबी ॼाणे, बिरोहिन कहिड़ो ॾोह कयो। मुंहिंजा दोस्तो अदीज़ो, कहिड़ी ज़रूरत हुई असांखे? मालूम थियो त हे माण्हू इस्लाम खे महदूद करणु था चाहिनि। माण्हुनि खे ॿुधाइनि था त नबी जो दीन रुगो माइटनि लाइ हो, पर मां थो चवां माइटनि जे लाइ न। वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। खुदा जो कसम आ, जहिड़ो मोहम्मद खे अली प्यारो हो, अहिड़ो हबशी बिलाल प्यारो हो। जहिड़ो मोहम्मद करीम खे सलमान प्यारो हो, अहिड़ो चाचो अब्बास प्यारो हो। खुदा जो कसम आ, जन कलमो भरियो आ, तंहिंजे लाइ मुस्तफ़ा फरमाइनि था तूबा लिमन रआनी व आमन बी। जंहिं मुंहिंजे मथां मूंखे ॾिसी कलमो भरियो तंहिंखे मुबारक हुजे। तूबा सबा मर्रात लिमन लम यरानी व आमन बी। पर जेको क़यामत ताईं मूंखे ॾिसंदो कोन पर परपुठ ईमान आणी दो, तंहिंखे मां मोहम्मद जूं 7 मुबारकूं हुजनि। जंहिं ॾिसी कलमो भरियो तंहिंखे हिकु सुभान अल्लाह। छो त चंड चीरबे ॾिठई, सिज लहंदे ॾिठई, वापसि वरंदे ॾिठई, कलमनि खां पत्थर भरींदे ॾिठई, वणनि खे झुकंदे ॾिठई, उनखे पक थी वई। असां जहिड़नि खे पक केरु कराए न। अल्लाह तो फरमाए शक जो ज़मानो आहे, फितने जो ज़मानो आहे, ऐं अहिड़े दौर में चवे ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह। हाणे तव्हां खां फ़ैसिलो थो वठां त नबी करीम जी ज़ात माइटनि लाइ दीन आंदो या जहान लाइ आंदई? पोइ मिटरी माइटरी वारी ॻाल्हि न कर। हा, असांखे क़दुरु आहे त जेके मिट मुस्तफ़ा जा प्यारा से अखियुनि जा नूर, पीर जे पुट खे बि पेरे पवंदो आहे, ख़लीफ़े जे पुट जी बि इज़त कंदो आहे। असां त नबी जे आल तां सिर कुर्बान कंदा आहियूं, नबी जे बचड़नि तां सिर घोर कंदा आहियूं, नबी जे अहल बैत जो अदब कंदा आहियूं। ईअं कोन चवंदा आहियूं त अली अहल बैत नाहे, हसन अहल बैत नाहे, हुसैन अहल बैत नाहे। असां ईअं न चवंदा आहियूं, असां चवंदा आहियूं जेको इन्हनि खे अहल बैत न मञींदो आहे उन ते ख़ुदा जी लानत वसदी आहे या नाहे? मुझा सोना अहले सुन्नत वल जमात जो तरीक़ो वलियन गौसन वारो तरीक़ो आहे, पीरन फ़कीरन वारो तरीक़ो आहे, अल्लाह जे बारन वारो तरीक़ो आहे। असां नबी जे सहाबा जा बि ग़ुलाम आहियूं त नबी जे अहल बैत जा बि ग़ुलाम आहियूं। दुरूद मुंहिंजे साईं ते बुलंद आवाज़। उस्मान गनी चओ सुभान अल्लाह। मदीने जो शहरा हिकिड़ो साहबी नबी करीम जी दरबार में आयो आहे। या रसूल अल्लाह, चओ चओ ॾाढे चओ या रसूल अल्लाह। तोखे हिते झलनि था, या रसूल बि न चइजां, नबी खां न घुरजां, पर ख़ुदा जो कसम आहे जन घुरियो तन खे मिलियो। रे रहम कर या रसूल अल्लाह रहमतूं रसी,
कर इनायत अहमदा सुन हिन बंदे जी बेकसी आ घणो किरता कचो आया अबोझो आरसी नो निबर पिर पार पहंजे कर अझा एहसान ही अगसनी या सैयदा रसो या नबी खैरल बशर गौर कर गमगीन जो ए नूर नाफे नामवर। नबी के तो सॾणु जायज़ आ, वलियन सॼो आहे। हज़रत ख्वाजा सदरुद्दीन रहमतुल्लाह अलैह जंहिंखे शाह सदर नेक नज़र चवंदो आहे, लकीअ जो कामिल वलीउल्लाह, जंहिंजे हाज़िरीअ जे लाइ मुंहिंजा दोस्त अजमेर खां सुल्तानुल हिंद हज़रत ख्वाजा अजमेरी हली दीदार लाइ आयो। मुल्तान शरीफ़ खां गौसुल आलमीन गौस बहावल हक़ हली हुन जे दीदार लाइ आयो। पाक पटण खां मुंहिंजा दा हुन जे दीदार जे लाइ बाबा फरीदुद्दीन गंजे शकर हली आयो। इहे चई टई चारई कलंदर शहबाज ईरान खां अफगानिस्तान खां हली हज़रत शाह सदरुद्दीन जे ज़ियारत लाइ आयो। मूंखे ॿुधायो नंढो हूंदो या वॾो हूंदो? उहो थो चवे रिय देर कर दरगाह मां मक़सद सिघो मोहताज जो रख या रसूल अल्लाह बाने मथा हथ बाझ जो। ये कंहिंजो चवण आहे? रिय देर कर दरगाह मां मक़सद सिघो मोहताज जो रख या रसूल अल्लाह तूं बांधे मथा हथ बाध जो। चइबो त वलीअ शिरक कयो, ॻाल्हाए वलीअ शिरक कयो। काथे भिटा काथे मदीनो आहे। भिटाई साहब मदीने पाक वारे साईं खे भिट तां सॾ थो करे, मदीने जा घोट सुण जो मुंहिंजा सॾड़ा, मदीने जा घोट सुण जो मुंहिंजा सॾड़ा, कज मुहम्मद मोट आलम लॻुई आसरे। ओ मुंहिंजा दा मुंहिंजो सीनो भरियो पियो आहे। हज़ारनि वलियनि सॾ कया आहिनि, गौसनि सॾ कया आहिनि, उहे सचा आहिनि, कूड़ा न आहिनि। मुंहिंजा दोस्त महबूब खे मुसीबत पवई त सॾु कजां रस या रसूल अल्लाह। इंशाअल्लाह मदीने वारे साईं खे सॾ कंदे बेड़ा ई पार थी वेंदा। मदीने जे सहाबी जी ॻाल्हि पे कयमि, या रसूल अल्लाह ग़रीब आहियां, ख़र्च खपे। छाजो? कि भला न्याणी थो उथारियां, हाँ ॾाज वठी ॾींदे, कपिड़ा वठी ॾींदे, ख़ुशबू वठी ॾींदे, लटो कपिड़ो वठी ॾींदे। हाओ किबला मिसकीन आहियां, धीअ उथारणी आहे। पाण फरमाइनि था धीअरूं जल्दी उथारियो, बालिग़ थियनि जल्दी रवानियूं कयो, वाहिरो पंहिंजे घरनि में न वेहारो, वेहारणु तव्हांखे हराम आहे। महबूब फरमा हाओ तुंहिंजी मदद कंदुसि। साईं मदद कर त मां जल्दी उथारियां। सरकार फरमाइनि था वञ सुहिणे उस्मान गनी ॾे। कंहिं ॾे? ॾाॾे जो कंहिं ॾे वञा? साहबी रवानो थियो। उस्मान गनी ॿाहिरों चबूतरे में घर जे ॿाहिरां वेठो आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अदा भली आहे? अदा ॾे ख़बर अचे। अदा अलाह जो नालो खणी आयो आहियां। छा खपई? न्याणी उथारणी आहे, 60 दीनार थो ॾियां। घणा दीनार? तूं चवंदे बस मसीत में रुपयो उहो था ॾियो जेको हले ई नथो। नाराज़ न थियो, ॻाल्हि अची वई तरी थो कयां। रोज़ था थैली मां उहे था रुपया झोली मां कढूं जेके हलनि ई नथा। न को बैंक थी वठे, 2-3 बैंक जो त इहे पैसा ई बंदि थी विया आहिनि। कावड़ न कजो, शाबस आहे तव्हांखे भला इहो बि ॾिनो आहे, पर सोचो कुझु ख़ुदा जो ख़ौफ़ न कयो बाबा। चाहे ते 20-50 रुपया चटो, तव्हां 5 जो नोट नथा कढो। अॼुकल्ह 2 रुपया ॿार बि कोन था वठनि। मुंहिंजा दोस्त अलाह हिदायत कंदो, मदीने वेंदो। ॿियो मां छा चवां भला। तूं त 60 रुपए ते एतिराज़ कंदो आहे, पर ॾींदा तो 5 रुपया बि कोन आयो मुंहिंजा सोना। पर उन ज़माने जा 60 ॿुधायां छा हा। मुंहिंजा दोस्त असांजो बाबो ॻाल्हि कंदो आहे, अलाह साईं हयाती ॾेसि अञा वेठो आहे, चवंदो आहे त 1 रुपए में 5 पाव असली गिह वठंदा हुआसीं। आहे या न आहे बा? वॾनि खां पुछो। 1 रुपए में हे 20 हथ कपिड़े जा फर्स्ट क्लास हिरख मिलंदो हो। हाणे उन ज़माने जी मुंहिंजे बाबे जी उमिरि वधि में 80-85 साल। उन जो इहो चवण आहे। ऐं रसूलुल्लाह जे ज़माने जी ॻाल्हि आहे, जेके 1400 साल थी आहे, उहे 60 दीनार बि के पैसा हूंदा या न हूंदा?
बहरहाल 60 दीनार ॾिने, हुन वरिता, खीसे में विझी निकितो ॿाहिरि, लेखो ठाहियईं, 5 रुपए जी फलाणी शइ, 10 रुपए जी फलाणी शइ, रुपए जी फलाणी शइ, लेखो ठाहींदो आयो त 100 रुपए जो ख़र्च हुजे, मिलिया 60 दीनार। दिलि में सोचईं 40 अञा खुटनि था। नबी साईं खे वरी चवां त कंहिं ॿिए ॾे मोकिले, वरी आयो, या रसूल अल्लाह अञा पूरत न थी आहे, 60 दीनार मिलिया आहिनि ऐं अञा 40 हारो खपनि था। पाण फरमायूं उस्मान खे छा चयो हुई? चइसि उस्मान खे चयुमि त अलाह जो नालो खणी आयो आहियां। पाण फरमाइनि था वरी बि उस्मान ॾे वञ, चवेसि त मुहम्मद जो नालो खणी आयो आहियां। हाणे कंहिंजो नालो खणी आयो आहियां? अगारो अलाह जो, हाणे मुहम्मद जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ॾाढे जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। साहबी वापसि वरियो, सोचींदो वञे अलाह वॾो आहे, नबी हुन जो बंदो आहे, अलाह जे नाले 60, नबीअ जे नाले 30। अब हाओ न साईं, सभु को पंहिंजी सटा सोचींदो, कम न थियो, 30 थिया, 90 थिया, 10 अञा खुटंदा, ख़ैर वञा। सिधो उस्मान गनी वटि आयो आहे, वेठड़ो आहे। अदा उस्मान अस्सलाम वालेकुम। अदा वालेकुम सलाम। ॾे ख़बर कीअं आयो आहे? अदा अगारो अलाह जो नालो खणी आयोसि, हाणे तोॾे मिठे मुहम्मद मिठे जो नालो खणी आयो आहियां। ख़ुदा पाक जो कसम हदीस पाक में ईंदो आहे, उस्मान गनी जमल सोणे नबी जो नालो ॿुधो आहे, अखियुनि मां लुड़क वही पवनि था, ॿाह खां वठी करे घर अंदरि वठी थो वञे। चवे थो अदा हे घर तुंहिंजो, हे मिल्कत तुंहिंजी, हे माल तुंहिंजो, हे दौलत तुंहिंजी, पर हे उस्मान बि तुंहिंजो ग़ुलाम आहे। साहबी हैरत में अची वियो, अदा ॾे ख़बर, मूंखे सम्झाए त सही, अल्लाह जे नाले 60 दीनार ॾिना थी ऐं नबीअ जे नाले हर का शइ क़ुर्बान थो करीं, आख़िर फ़र्क़ु कहिड़ो आहे? चवे थो अदा असांखे का ख़बर कान हुई अल्लाह छा थींदो आहे, असांखे को पतो कोन हो इस्लाम छा थींदो आहे। इहो त दिलबर मुहम्मद आहे, जंहिंजे सदके असांखे इस्लाम मिलियो, जंहिंजे सदके असांखे ईमान मिलियो, जंहिंजे सदके असांखे रमज़ान मिलियो, जंहिंजे सदके असांखे क़ुरान मिलियो, ऐं जंहिं मुस्तफ़ा जे सदके असांखे रब रहमान मिलियो। पोइ जंहिं महबूब जे नाले असांखे अल्लाह पाक जे ज़ात बाबरकात उन महबूब जे सदके मिलियो। पोइ जंहिं जान जे सदके सभु कुझु मिलियो, त मुंहिंजो ईमान आहे त सभु कुझु लुटा आहे त मुस्तफ़ा जे नाले ते लुटा। रब बेनियाज़ आहे, हुनखे परवाह कान्हे का, राज़ी कर त मुहम्मद मिठे खे। इहो अहिड़ो नुस्ख़ो आहे जंहिं मुस्तफ़ा खे राज़ी कयो त ख़ुदा खे राज़ी करे छॾियो। हे ईमान आहे सहाबा किराम जो, सोणे उस्मान जो चओ सुभान अल्लाह। महबूब जो परवानो आहे, महबूब जो सहाबी आहे, महबूब जो आशिक़ आहे। अञा ॿी ॻाल्हि तोखे ॿुधायां, दुरूद मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़। पाण जीअं जो हिजरत करे आया, मदीने जो पाणी खारो हो, हिकिड़ो खूह मिठो हो जेको यहूदी जो हो, पैसनि ते पाणी ॾींदो हो, माण्हू पैसनि ते पाणी वठी पीअंदा हुआ। मदीने में नबी करीम जो आया, असहाब ग़रीब मिस्कीन हाणे पैसा काथों ॾेई पाणी ख़रीद कनि। ऐं मुंहिंजा दोस्तो, हिकिड़े ॾींहुं नबी पाक मस्जिद में ऐलान कयो, इन यहूदीअ खां खूह ख़रीद करे जेको अल्लाह जे राह में वक़फ़ कंदो, मां मुहम्मद उन खे जन्नत जो ज़ामिन आहियां। नालो कोन खयूं त फलाणा या फलाणा, फलाणा या फलाणा। ऐलान कई बाबा आहे को अल्लाह जे राह में खूह ख़रीद करण वारो? सभु को थी वियो। उस्मान घर न वियो, सिधो यहूदी ॾियो। अदा खूह विकिणंदे? न साईं, मुंहिंजी गुज़र सफ़र खूह ते आहे। बिली महिरबानी कर, जेतिरा पैसा चवे ॾियां, पोइ 10 खूह वञी खणाए। न बाबा ख़बर न आहे, मिठा निकिरण लाइ कड़ा, हे न विकिणंदुसि। चई ॻाल्हि ॿुध, अधु तुंहिंजो अधु मुंहिंजो, आधारो था खूह कयूं, ऐं उन अध जी रक़म बि जेका ज़बान सां चवे साॼाए। यहूदी खे लालच थी पई, सोचई पोइ बि हिकिड़ो ॾिहाड़ो वारे जो हूंदो, विकिणंदुसि, ॿिए ॾिहाड़े उस्मान विकिणंदो, उनजो बि कमु थींदो। अधु मूं पैसा वठां के बाग़ लॻायां, उन पंहिंजे खूह जे भर में त वरी बाग़ात बि थी पवंदा। चई मूंखे 12,000 दीनार ॾे। अॼोके ज़माने में 12 करोड़ जे बराबरि। उस्मान गनी चयो त सौदो सस्तो आहे, जे 12,000 दीनार में जन्नत मिले त सस्तो सौदो आहे।
12,000 कढी चई अॼो को ॾींहुं बि तुंहिंजो, पैसा बि तुंहिंजा, अॼु ॾींहुं सॼो ॾींहुं विकिण, सुभाणे मां चाहियां तोखे मोकिला, सुभाणे विकिणजां। सॼो ॾिहाड़ो यहूदीअ पाणी विकियो आहे। ॿियो ॾिहाड़ो थियो, उस्मान गनी ऐलान कयो आहे, अबा फलाणो खूह अधु मुंहिंजो अधु यहूदी जो, कल्ह वारो यहूदी जो न विकियो आहे, अॼु मुंहिंजो आहे, अॼु फी सबीलिल्लाह पाणी भरे वञो। अची जो ख़ल्क़ बीठी त 4 ॾींहंनि जो पाणी भरे रखी छॾियऊं। सुभाणे यहूदी खां वठणो हो न साईं, केरु वठे पैसनि जो पाणी? असांखे पाणी पैसनि ते मिले थो? सदावा सुको पियो आहे, दरिया सुको पियो आहे। दुआ कर छॾ अलाह सी को असांजे रहमत वारो पाणी मोकिले, अलाह से असांजे दरिया खे आबाद फरमाए। मुंहिंजा दोस्तो मुस्लमान वीचारनि ग़रीबनि, पर रुगो मुस्लमान न। उस्मान गनी चयो त मुस्लिम हुजे, गैर मुस्लिम हुजे, नान मुस्लिम हुजे, यहूदी हुजे, इंसान हुजे, केर बि हुजे, पाणी भरे वञो, पैसा वठणा न आहिनि। अॼु मुंहिंजो वारो अथव, सुभाणे वरी यहूदी पैसा वठंदो आहे। अची जो माण्हू ज़ोर भरियो त हफ़्ते जो पाणी भरे छॾियऊं। वरी यहूदी जो वारो आयो त मखियूं वेठो मारे, को लड़ी कोन आयो। पैसनि सां वठंदो पाणी मुफ़्त जो, मुफ्त राचिबायत गुफ्त। यहूदी दिल में सोचो वञ मार खाई वियुसि। अब समझो था न सही, सौदे में मार खाई वियो। हुजे हा केरु, कंहिंजे लाइ चवां, मां पंहिंजे लाइ थो चवां। हुजे हा को बरोच, चवे हा बाबा इकरी फिकरी गार वई निकिरी, बाबा सौदो कैंसिल। हा या न, ईअं चवे हा न साईं, चवंदा आहियूं न बाबा इकरी फिकरी गार वई निकिरी, बाबा सौदो कैंसिल, बाबा कस लॻी वई, मां सोचो न हो। हाय मुसलमान, अफ़सोस आहे ज़ुबान सां वाइदो करे फिरंदो आहे, ख़ुदा हिदायत करे। हज़रत उस्मान खे यहूदी थो चए, उस्मान सौदो कोन फेराइबो, हिन ज़ुबान सां माउ धीअ भेण जी ॻाल्हि कबी आहे, इन ज़ुबान सां खूह जी ॻाल्हि कई अथमि। खूह तुंहिंजो आहे, पर बाक़ी अधु मुंहिंजे कम जो न आहे, इहो बाक़ी अधु बि वठ मूंखां। पर उस्मान जहिड़ो जवान चवे हा न, छा कंदुसि तो वारो अधु मुफ़्त में छॾे वञे। हा, पर साम्हूं जन्नत जो अधु पियो मिले, अधु रहियो पियो आहे, चई सॼी वठां। ओ यहूदी, तो वारो खूह कम जो कोन्हे, तो वारो अधु टको बि न लहे, पर मूंखे ठगी करणी न आहे। मां मुहम्मद जो परवानो आहियां, इन बाक़ी अध जी बि ज़ुबान सां जेका रक़म चवे सा ॾींदोसां। यहूदी चयो मूंखे पाण हया थो अचे, कम जो कोन्हे। अध जा 12,000, हिन बाक़ी बेकार अध जा 6,000 दीनार ॾे। सभई वरितई। हज़रत उस्मान खूह आजो करे नबी करीम जी दरबार में अर्ज़ कई, क़िबला ग़ुलाम जी ख़िदमत क़बूल पवे, खूह ख़रीद करे आजो करे आयो आहियां। नबी करीम फरमाइनि था, उस्मान तुंहिंजे अचण खां अॻे जिब्रील तुंहिंजे लाइ जन्नत जी मुबारक खणी आयो आहे। तूं अञा मूंखे ॿुधाइण ई कोन, त जिब्रील अॻे पहुची वियो। उन चयो त मुहम्मद में छड़ा अचई थो तुंहिंजो ग़ुलाम, हिनखे रब जे तरफ़ खां जन्नत जी ख़ुशख़बरी ॿुधाए छॾ। मूंखे ॿुधा त मुस्तफ़ा जा परवाना सचा हा या कचा हा? अलाह करे इन्हनि जे सचाईअ जे करे तोखे असांखे सचाई मिले। टाइम पूरो थी वियो, ॻाल्हियूं कोन थियूं खुटनि। अलाह सी तव्हांजा असांजा बेड़ा पार करे, महबूब जे आशिकनि साहबनि अहल बैतनि जी मोहब्बत नसीब फरमाए। तकड़ करे उथजो न। हिकिड़ा असांजा दोस्त वेठा आहिनि, आया आहिनि हेॾां ग़ुलाम ॾाहिरी ॻोठां, वॾेरो ग़ुलाम ॾाहिरी। उनजे ॻोठ मां दोस्त असांजा आया आहिनि, हिकिड़ा गैर मुस्लिम 2-3 वठी आया आहिनि। सॼो घर मुस्लमान थो थिए, चओ सुभान अल्लाह। हुननि जो चवणु आहे त जमायत खे ॿुधायो त उन्हनि जे कलमे वारी तक़रीब में दुआ ख़ैर में शरीक थियनि, ऐं इंशा अल्लाह ताला हू नवां मुस्लमान थींदा, दीन क़बूल कंदा। शाबस हुजे हिननि दोस्तनि खे जिन खे सम्झाए ख़ुशीअ सां इस्लाम क़बूल करण जी दावत ॾिनी आहे। मुंहिंजा अदा तमामु वॾी ॻाल्हि आहे। पंहिंजो बि फ़र्ज़ु आहे त पाण बि उन दुआए ख़ैर में शरीक थियूं ऐं उन्हनि जी ख़िदमत बि कयूं। हिननि दोस्तनि मूंखे कोन चयो आहे त ख़िदमत खपे, पर आउं पंहिंजे तरफ़ां थो चवां, मुंहिंजा अदा दुआ ख़ैर घुरबी, इनशा अल्लाह उनखे कलमो भराईंदासीं, ख़ुदा कंदो ख़ैर थींदो। मां बि ॾिसां त कहिड़ा पैसनि जे भउ में भॼी था वञनि। भॼिजो न, वेहजो, दुआ ख़ैर थींदी, उनखे कलमो भराईंदासीं, अलाह ताला कंदो तव्हां असांजा बेड़ा पार थी वेंदा। इहो नमाज़ खां पोइ उनखे कलमो भराइबो। हाणे जन दोस्तनि सुन्नत न पढ़ी आहे, सुन्नत पढ़ो। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।